6 सेप्टेम्बर यूम दिफ़ा के हवाले से थाने बुलाखान में सिविल सोसाइटी तरफा शहीद बेनज़ीर भुट्टो चौक का पाक फौज के जवानन के खराज तहसीन पेश करने लाइ रैली कढी हुई। रैली में मौजूद अगवानन सिंध टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त पाक फौज के ये 6 सेप्टेम्बर 1965 ते पंहिंजी जानियुनि जा नज़राना ॾेई करे असांजी सरहदुनि खे महफ़ूज़ कयो। अॼु इहो ई सबबु आहे जो अॼु तव्हां असां आज़ाद मैदान में साह खणूं पिया। 6 सेप्टेम्बर 1965 ते असांजे पाक फौज के जवानन पंहिंजी जान ॾेई दुश्मनन के भरपूर जवाब ॾिनो। पाक फौज जिंदाबाद। अॼु 6 सेप्टेम्बर ॾियारो आहे। पाक फौज के असीं सलाम था पेश कयूं जिन पाकिस्तान के जिंदा कयो ऐं पाक फौज के जिंदा कयो। इंशाअल्लाह असां सभिनी जो इहो अज़म आहे त असां पाक फौज सां गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासीं। इंडियन आर्मी जो पाकिस्तान ते हमलो कयो वो पाकिस्तानी फौजन पंहिंजी जान निसारी सां वो नाकाम बनायो ऐं असीं पाक फौज के खिराज अक़ीदत पेश करण लाइ हिते हर साल 6 सेप्टेम्बर ते गॾु थींदा आहियूं। कैमरामैन राशिद नवाज़ मंगनार सां गॾु इम्तियाज़ मंगनार, सिंध टीवी न्यूज़, थाणो बुलाखान।